अस्सलाम वालेकुम। अॼु मां पंहिंजे प्लांट्स सां डेकोरेट करण जे लाइ कुझु डेकोरेशन पीस ठाहे रही आहियां ऐं उन जे लाइ मूं वटि ही आहिनि ख़ाली बोतलूं ॿ। आज मैं अपने गार्डन डेकोर बना रही हूँ, प्लांट्स के साथ डेकोरेट करने के लिए कुछ बना रही हूँ। ये कॉफ़ी मेट की खाली बोतलें हैं 2। उसके साथ मैं बना रही हूँ मशरूम। ठीक है, मां मशरूम्स ठाहियां थी, खुंबियूं जेके अक्सर प्लांट्स में असां डेकोरेट करण लाइ हणंदा आहियूं। हूअं त कुदरती शइ आहे जिते चाहे फुटे, सो उन जे लाइ ही 2 बॉटल्स मां उन जी बेस के तौर पे यूज़ कंदमि। ये दोनों बोतलें मैं उस मशरूम की बेस के लिए यूज़ करूँगी और उसकी जो ऊपर का हिस्सा बनाने के लिए मेरे पास ये 2 प्लेट्स हैं। आप अगर बनाना चाहें तो आप जो है घर में पुरानी जो रिजेक्ट की हुई प्लेट्स हैं वो यूज़ कर सकते हैं, लेकिन मेरे पास ये दोनों नई प्लेट्स हैं क्योंकि मेरे पास प्लास्टिक की कोई प्लेट्स नहीं थी। तो ये सस्ती वाली जो सबसे सस्ती मुझे बाज़ार में मिली है, ये 25 रुपए की एक मिली है, 50 रुपए की 2। तो ये 50 रुपए जी 2 प्लेटूं मां सस्ती मार्केट में वठी आई आहियां। तो मूंखे इन्हनि खे पेंट करणो आहे, खाधे लाइ त यूज़ करणो न आहे। त हिन बॉटल्स मां ठाहींदमि हिन जी बेस, ऐं ही जेके 2 प्लेट्स आहिनि इहे हिननि जो मथो हिसो ठहंदो। ऐं ही तव्हां ॾिसंदव यकीनन फाइनली जॾहिं मां हिननि खे पंहिंजे प्लांट सां गॾु डेकोरेट कंदमि त ॾाढो हिकिड़ो सुहिणो लुक ॾींदियूं। उन सां गॾु गॾु ही आहे एक्रेलिक पेंट रेड कलर में मूं वटि, ऐं कुछ ब्रशेज़ आहिनि जहिड़े क़िस्म जो मां हिन ते कमु कंदमि ओढ़े टाइप जा मां ब्रश यूज़ कंदमि। एक्रेलिक पेंट के साथ मैं पेंट करूँगी और ये कुछ डिफरेंट साइज़ के ब्रश हैं। ग्लू है मेरे पास, पानी है, ब्रश साफ़ करने के लिए कपड़ा है। ठीक है, पानी ज़रूर रखणो आहे ब्रश साफ़ करण लाइ। कोई पुराणो नरम कपिड़ो रखो, ग्लू कम ईंदी। उन खां अलावा ही एक्रेलिक पेंट आहिनि जेके दॿो आहे मूं वटि पूरो, त इन मां मूंखे 2 कलर्स खपंदा, मां उहे भी यूज़ कंदसि। तो जो मेन मेरा कलर है वो रेड है। तो सबसे पहले इन प्लेट्स को यहाँ से इस तरफ तो मैं पेंट नहीं करूँगी क्योंकि ये हिस्सा नीचे चला जाएगा, ये हिस्सो हेठां थी वेंदो, इन करे हिनखे असां पेंट न कंदासीं, सिर्फ़ु असां ही ॿाहिरों हिस्सो पेंट कंदासीं। ये बाहर का हिस्सा मैं दोनों प्लेट्स का रेड के साथ अभी पेंट कर लेती हूँ। ये पेंट आज ही मैं खोल रही हूँ। स्पेशली मैं ये मशरूम्स पेंट करने के लिए लाई थी क्योंकि जो इस बॉक्स में है रेड वो बहुत छोटा सा ट्यूब है, तो उसमें ज़रा वो जल्दी ख़त्म हो जाएगा, तो पूरा नहीं होगा। ये डायरेक्ट मैं इसी पे थोड़ा सा पेंट निकाल के यूज़ कर रही हूँ। ठीक है, तो ही जो आहे मां हींअर ई खोलियो आहे ट्यूब, तो मां हिन खे ही पेंट करण लाइ वठी आई आहियां। छो तो न बॉक्स में जेके ट्यूब्स आहिनि उहे नंढा नंढा आहिनि, त हेॾे वॾे सरफेस खे अगरि असां पेंट कंदासीं त वो रंग जेका पूरो न पवंदो। ब्रश के सिर्फ आलो कंदासीं ऐं उघंदासीं। ब्रश को हम हल्का सा गीला करके साफ कर लेंगे। अब इसको हम करेंगे पेंट। ये चौड़ा ब्रश मैंने लिया है क्योंकि सरफेस बहुत ज़्यादा है, तो इसको अच्छी तरह पेंट करने के लिए, पेंट को फैलाने के लिए बारीक ब्रश की ज़रूरत नहीं है। तो अड़ी तरह से ही 2 प्लेट्स जेके हिन मां रेड सां पेंट करे वठंदसि। हाँ, 2 प्लेट्स के मैं पेंट करे चुकी आहियां, दोनों प्लेट्स पेंट हो गई हैं। ब्रश मैंने धो के रखा है क्योंकि फिर अच्छा इस पर ये एक कोट काफ़ी नहीं है। आप देख सकते हैं कि कहीं कहीं से वाइट जो है वो झलक रहा है। अभी मैं इसको सूखने के लिए रख रही हूँ और जब ये सूख जाएगा तो इसके ऊपर एक कोट और करूँगी। ठीक है, तो हिन मां किथां किथां अच्छो जेको आहे नज़र थो अचे। तो फ़िलहाल मां हिनखे सुकण जे लाइ रखां थी, जॾहिं सुकी वेंदो त पोइ हिन जे मथां मां ॿियो कोट बि कंदसि। ऐं ॿी ॻाल्हि त जॾहिं बि पेंटिंग जो को कमु कयो त तव्हां का अख़बार का प्लास्टिक जी शीट ज़रूरु विछायो त जीअं तव्हांजी टेबल या जंहिं सरफेस ते तव्हां कमु कयो था उहा ख़राबु न थी। सो हाणे ही पेंट कयूं था साइड ते। जेसिताईं असांजूं प्लेट्स सुकंदियूं असां हिन मशरूम्स जे हेठि तरे ते कुझु पेंटिंग कंदासीं, जीअं ग्रीनरी ठाहिणी आहे, कुछ घाह वगैरह। ठीक है, तो जब तक ये खुश्क होगा जो हमारी प्लेट्स हैं, तब तक हम थोड़ी सी घास या ग्रीनरी मशरूम्स के जो है नीचे वाले साइड पे बना लेते हैं। ऊपर हम कुछ नहीं बनाएंगे क्योंकि ऊपर से तो वो कवर ही हो जाएगा। तो ये 2 मैंने पेंट लिए हैं, 2 मूं पेंट शेड खया आहिनि ग्रीन जा। ठीक है, थोड़े थोड़े कम जे लाइ ट्यूब्स काफ़ी हूंदा आहिनि, इलाही हलंदा आहिनि, पर हू वॾो सरफेस हो, इन लाइ मां वॾे ट्यूब सां कमु कयो। त ही मूं वटि आहे हिकिड़ो मीडियम साइज़ ब्रश, हिनखे बि सिर्फ़ु पहिरियों आलो कंदासीं ऐं पोइ कपिड़े सां साफ़ करे वठंदासीं तो जीअं ही नरम थी वञे ब्रश। छो त रखण सां थोड़ा सख्त थी वेंदा आहिनि। ब्रश जब हम धो के रखते हैं तो कुछ सख्त से हो जाते रखे रखे, तो इसलिए ज़रूरी है कि हम जो है उसको थोड़ा सा गीला कर लें और साफ़ कर लें।
तो अभी इसके साथ में इस पर थोड़ी सी हल्की हल्की सी रफ सी पेंटिंग हो, भले कोई मसला नहीं है। आप देखिएगा कि हम ऐसे बनाएंगे कि जैसे कोई घास है, कोई ग्रीनरी है, ठीक है। फिलहाल मैं इस तरह से ये लाइनें बना रही हूँ इसके ऊपर, और फिर जब इसमें मैं लाइट ऐड करूँगी तो वो फिर आपको पूरी शक्ल इसकी नज़र आ जाएगी कि ये कैसे बन रहा है। इन्हीं बॉटल्स से मां ही डार्क ग्रीन जो लाइनूं पेंट कई हूँ, ठीक है। जैसे भी उल्टे सीधे टेढ़े मेढ़े, बस ऐसे दिखाना है कि जैसे नीचे से कोई घास है, ईअं बस लगे त ॼण ही हिन में गाह है या का सावक आहे। हेठां असां ब्रश साफ़ कंदासीं, उन खां पोइ असां लाइट ग्रीन जो ही शेड जेको आहे यूज़ कंदासीं। हीअ ॾिसो, अहिड़ी तरह सां असांखे कुझु पन ऐं कुझु लाइनूं हिन ते ड्रॉ करणियूं। सिर्फ़ु इफ़ेक्ट ॾियणो आहे हिकिड़ो, तो जिए लगे तो ही सावक आहे। एक ऐसा तासुर देना है, ऐसा इफेक्ट देना है कि लगे कि यहाँ पे ग्रीनरी है। इसी तरह से दोनों बॉटल्स को कंप्लीट करेंगे। अड़े सेम तरीके से असां ॿिन्ही बोतलुनि खे ईअं कंप्लीट कंदासीं। हाँ ब्रश मूँ साफ़ करे छॾियो आहे ऐं ॿई बॉटल्स जेके उन्हनि जो बेस रेडी आहे। दोनों बॉटल्स का बेस जो है वो रेडी है। अब मैं उसको रेड जो प्लेट्स हैं उस पर दोबारा एक कोट करूँगी। हाँ वो थोड़ी सुखी वही हुन कुछ, तो इन प्लेट्स ते मां ॿीहर हिकिड़ो पेंट जो कोट कंदसि। ॿिन्ही प्लेट्स ते हिकिड़ो हिकिड़ो ॿियो कोट करे छॾियो आहे। हाणे मां हिन खे फुल पखो हलाए सुकण जे लाइ छॾे ॾींदसि, उन खां पोइ असां हिन जे मथां कमु कंदासीं। अभी इसको कंप्लीट सूखने देंगे, उसके बाद इसके ऊपर काम करेंगे। प्लेट्स मुंहिंजूं ॿई सुकी वयूं आहिनि ऐं डबल कोट करण खां पोइ हिन जो जेको वाइट आहे उहो हाणे नज़र नथो अचे। डबल कोट किया है पेंट का, इसलिए जो वाइट था वो अब नहीं झलक रहा है इसमें से। अब हम इसके ऊपर बनाएंगे डॉट्स। डॉट्स बनाने के लिए मुझे वाइट पेंट की ज़रूरत पड़ेगी और इसको मैं निकाल लूँगी थोड़ा सा इस प्याली में, वरना तो मैं ट्यूब से निकाल के डायरेक्ट यूज़ करती हूँ, लेकिन इसमें मुझे बहुत केयरफुली जो है वो पेंट करना है, तो मैं इसको निकाल लेती हूँ। अगर आप फ्री हैंड कर सकते हैं तो फ्री हैंड करें, अगर नहीं तो फिर आप ड्रॉ कर लें, ठीक है। मां फ्री हैंड जेको आहे पेंट थी कयां। जेकॾहिं तव्हां न करे सघो त तव्हां पेंसिल सां काई शइ रखी हिननि जे मथां सर्किल्स पहिरियों ठाहे वञो, पोइ उन्हनि खे पेंट करो। हीअ बिल्कुलु आसान आहे। थोड़े थोड़े डिस्टेंस से 1.5-2 इंचनि जे फ़ासिले ते ये असां हिन ते पेंट कंदासीं। ये पूरा राउंड में कंप्लीट कर लूँगी। ये हिन जो हिकिड़ो राउंड भी मां कंप्लीट कयो आहे। हिन जे टॉप ते भी जेके मां कुछ डॉट्स ठाहे वई आहियां ऐं कुछ सन्हा डॉट्स असां हिन जे बिल्कुल एजेस ते ठाहींदासीं, ठीक है। ऊपर मैंने डॉट्स बना लिए हैं और राउंड भी मैंने कंप्लीट कर लिया। अब यहाँ पे छोटे कुछ डॉट्स हम साइड में बना लेंगे। ये ॿई प्लेट्स कंप्लीट थी वई आहिनि। इनखे थोड़ी देर जे लाइ रखूं था त जीअं हीअ सुकी वञनि। ऐं मूं वटि प्याली में अञा पेंट बची पियो आहे। जीअं तव्हांखे अंदाज़ो हूंदो हाणे त मां कुछ भी ज़ाया न कंदी आहियां। ज़ाहिर ही पेंट मां उछलाईंदसि कोन। ये पेंट बच गया है डॉट्स बनाने के बाद, तो ये कुछ पत्थर में पेंट कर लेती हूँ। इसका कुछ ना कुछ मैं बना लूँगी, तो इस तरह से मेरा ये कलर ज़ाया नहीं होगा। कोई बॉटल हो, कोई डब्बा हो, कुछ भी आप पेंट कर सकते हैं इससे। तो हमेशा ये ख्याल रखें कि कोई भी जो मटेरियल है उसको ज़ाया नहीं होना चाहिए। तो जब तक ये ड्राई हो रहे मैं इस पेंट का इस्तेमाल कर लेती हूँ। बचल पेंट मां यूज़ करे छॾियो। पंहिंजी प्याली ऐं ब्रश धोई छॾियो। हमेशा उहो ब्रश ऐं जेको बि थां हुजे पेंट कढण जे लाइ उन जे महिल ई वॉश करणु खपे, न त पोइ सुकी वेंदो त मुश्किल थींदो। हाणे असां हिन जे मथां ही प्लेट्स हिन ग्लू सां चिॿड़ाईंदासीं, ठीकु आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि इहा त ही बॉटल्स भी सफ़ा हल्कियूं आहिनि ऐं ही जेका प्लेट बि हल्की आहे। ही हवा ते किरी बि सघनि था। सो जेकॾहिं तव्हां चाहियो त जेका बि अहिड़ी जेकॾहिं तव्हांजी बोतल जी बेस आहे त तव्हां हिन में आराम सां अंदरि वारी या पत्थर भरे सघो था। ये बहुत लाइट वेट है, गिर भी सकता है हवा में, तो अगर आप चाहें तो इसके अंदर रेत या कुछ पत्थर भर सकते हैं ताकि ये थोड़ा हेवी हो जाए। अब इसको हम ग्लू के साथ प्लेट के साथ जोड़ेंगे, लेकिन मसला ये है कि इसका जो सरफेस है वो
थोड़ा ऊपर नीचे है, सीधा नहीं है। तो उसके लिए मैं ये कर रही हूँ, मेरे पास ये कपड़े के पीस हैं दोनों बॉटल्स के लिए एक एक। तो इसको मैं रखूँगी, इसके ऊपर ग्लू के साथ चिपकाऊंगी और फिर प्लेट को चिपकाऊंगी। ठीक है। तो हिन जी जेका सरफेस आहे उहा सिधी न आहे, घटि वधि आहे, किथां मथे आहे किथां हेठि आहे। त जॾहिं डायरेक्ट असां प्लास्टिक जी प्लेट हिन सां चिमड़ाईंदासीं त उहा शायदि एॾी सुठी तरह न चिमड़ी सघे। इन लाइ मां हिन खे ग्लू हणी पहिरियों कपिड़ो थी चिमड़ायां। ग्लू मां मथां लॻाए छॾी आहे, हिन जे मथां कपिड़ो, ऐं हाणे असां कपिड़े जे मथां ग्लू हणंदासीं त हीअ जेके चङी तरह सां प्लेट खे होल्ड करे सघंदा। ऐं इहो मां हमेशह तव्हांखे ॿुधायो आहे त हीअ ग्लू हिकदमि सां न ॻंढींदी आहे, जॾहिं थोरी ड्राई थींदी आहे त पोइ कंप्लीट परफेक्ट हिन जो जेको आहे ॻंढिजी वेंदो आहे। सो हिन कपिड़े जे मथां वरी मूं ग्लू हई आहे। असां हाणे हिन जे मथां रखंदासीं हीअ प्लेट। ठीकु आहे। फ़िलहालु हाणे हीअ तकड़ में त एॾो जल्दी न ॻंढिबी, ऐं तव्हां ॾिसंदव त हीअ कीअं थो लॻे। हिकिड़ो कंप्लीट थी वियो आहे। अहिड़े सेम तरीक़े सां असां हिन ॿिए खे बि कंप्लीट कंदासीं। उसी तरह से हम इसको दूसरे को भी कंप्लीट कर लेते हैं। ये ॿई मशरूम मुंहिंजा तयारु आहिनि। ऐं मां जीअं त हीअ प्लेट्स वठी आई आहियां बाज़ार मां, इंतहाई सस्तियूं, पर जेकॾहिं तव्हां वटि पुराणियूं प्लेट्स हुजनि, यूज़्ड हुजनि, त उन्हनि खे बि तव्हां हिन सां इस्तेमालु करे सघो था। हिन बॉटल जी बेस ते मुंहिंजो कोई ख़र्चु न आयो आहे, छो त हीअ घर में बचियल बोतलूं थींदियूं थियूं रहनि। ऐं उनखां अलावा पेंट्स जेके आहिनि हिकु दफ़ो वठो त उहे इलाही था हलनि, इन करे तव्हां उनखे घटि में घटि रोज़मर्रा जे ख़र्च में काउंट नथा करे सघो। सो मूंखे उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजी हीअ वीडियो, हीअ आइडिया वणियो हूंदो। जेकॾहिं वणियो हुजे त वीडियो लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो ऐं चैनल सब्सक्राइब कयो। इनशाला अहिड़े टाइप जूं अञा ॿियूं शयूं अगरि ज़िंदगी रही मां तव्हां सां शेयर कंदमि। हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो। हीअ कमु मां ॾाढे प्यार सां कंदी आहियां। ऐं पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ज़िंदगीअ जो क़दुरु कयो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त। अलाह वाही।